नवाज़ली वेझो अदालती हुकुम ते बासर वडेरे जे निजी जेल ते छापो। औरतुनि ॿारनि समेत मुबैना बांदी बणायल 5 हारी बाज़ियाब। ज़मींदार पारां हारिन ते सख़्त तशद्दुद जो भी इंकिशाफ। नवाबाद पुलिस अदालती हुकुम मिलण बाद ॻोठ अलाबख्श शहर में बासर ज़मींदार अलाबख्श शहर जे ज़मीन ते छापो हणी संदसि निजी जेल में मुबैना तौर क़ैद कयल शरीमती रहीमा खे 2 धीअरनि बीबी भील, हेमी भील, पुट किरण समेत 5 ॼणनि खे बाज़ियाब कराए नओआबाद थाणे ते आंदो आहे। जनत अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराईंदड़ हारी वाघू भील साहब नालो दाहींदे चयो त बासर ज़मींदार अलाबख्श शहर गुज़िरियल 3 सालनि खां पाण वटि क़ैद करे ज़बरदस्ती पोरियो कराईंदो रहियो आहे। हुन चयो त ज़्यादतियुनि ऐं नाइंसाफ़ी खां तंग थी हुन अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई आहे, जंहिं बाद पुलिस निजी जेल ते छापो हणी मुबैना तौर क़ैद कयल हारिन खे बाज़ियाब करायो आहे। फिरियादी वाघू भील इल्ज़ाम हणंदे चयो त अदालत में दरख़्वास्त दाख़िल करण जी ख़बर पवण ते ज़मींदार अलाबख्श शहर खेनि मारकुट करे वहशियाणे तशद्दुद जो निशानो पिणु बणायो आहे। जनत मुबैना तौर ज़मींदार जे तशद्दुद जो निशानो बणजण ते ज़ख़्मी थींदड़ औरत श्रीमती रहीमा ऐं संदसि 3 ॿारनि ऐं फिरियादी वाघू भील खे इलाज लाइ जाम नवाज़ली इस्पताल आंदो वियो आहे, जिते खेनि तिबी इमदाद ॾिनी पई वञे। पुलिस मूजिबि बाज़ियाब करायल समूरनि हारिन खे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। ॿिए पासे ज़मींदार अलाबख्श शहर राब्तो करण ते ॿुधायो त हुन वटि को बि निजी जेल नाहे। जनत हारिन कर्ज़ फॿाइण ऐं ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ अदालत में संदसि ख़िलाफ़ कूड़ी दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। इंतहाई अहम ख़बर खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त नओआबाद पुलिस अदालती हुकुम मिलण बाद ॻोठ अलाबख्श शहर में बासर ज़मींदार अलाबख्श शहर जे ज़मीन ते छापो हणी संदसि निजी जेल में मुबैना तौर क़ैद कयल शरीमती रहीमा खे 2 धीअरनि बीबी भील, हेमी भील, पुट किरण समेत 5 ॼणनि खे बाज़ियाब कराए नओआबाद थाणे ते आंदो आहे। अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराईंदड़ हारी वाघू भील साहब नालो दाहींदे चयो त बासर ज़मींदार अलाबख्श शहर गुज़िरियल 3 सालनि खां पाण वटि क़ैद करे ज़बरदस्ती पोरियो कराईंदो रहियो आहे। हुन चयो त ज़मींदार जे ज़्यादतियुनि ऐं नाइंसाफ़ी खां तंग थी हुन अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई आहे, जंहिं बाद पुलिस निजी जेल ते छापो हणी मुबैना तौर क़ैद कयल हारिन खे बाज़ियाब करायो आहे। फिरियादी वाघू भील इल्ज़ाम हणंदे चयो त अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराइण जी ख़बर पवण ते ज़मींदार अलाबख्श शहर खेनि मारकुट करे वहशियाणे तशद्दुद जो निशानो पिणु बणायो आहे। नओआबाद पुलिस मूजिबि बाज़ियाब करायल समूरनि हारिन खे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। जनत ज़मींदार अलाबख्श शहर राब्तो करण ते ॿुधायो त हुन वटि को बि निजी जेल नाहे। जनत हारिन कर्ज़ फॿाइण ऐं ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ अदालत में संदसि ख़िलाफ़ कूड़ी दरख़्वास्त दाख़िल कराई आहे।